अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मैं यहदिल्लाहु फहुवल मुहतद व मैं युद्लिल फलन तजिद लहु वलिय्यम मुर्शिदा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। भला तन जा भाग भला तन जा भाग अदाजे कमाए वया काल। हीरा मोती हुनन वट हज़ारे हालाल। वंडे विराए वया सोना मुझा जोगियड़ा से जाल। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इहे संदन अहवाल गुजरी व्याथन सवे साल पर अज बिजियरा आहिन जहान बे। चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिन पासे नथो निहारियां जो ॾिसो था दुश्मन ॾाढो बीठो आहे साम्हूं। मुअज़्ज़ज़ सामईन किराम अॼु प्रोग्राम छा जवाब थोड़ो ॻाल्हायो गरम थी था ठो झट में इंशाअल्लाह ताला। अॼु प्रोग्राम छा जो आहे चो यारी शरीफ जो। यारी कंहिंजी आहे चो महबूब सुबहानीअ जी।
महबूबे सुबहानी केरा चो सैयद सादाता केरा सैयद सादाता कंहिंजो बचड़ो आ चो मदीने वारे ताजदार जो बचड़ो आ निस्बत में केरा चो हसनी भी आ तो हुसैनी भी आ अज उन महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी गोठ याकूब दुनिया जे अंदर ओ यारी मल्हाइण वारा इंशाअल्लाह ताला थोड़े अरसे में थोड़े टाइम में तोखे उहे तो रब जे कुरान मां गालियूं ॿुधायां जो ॿुधण सां तुंहिंजी दिलि ठरी पवंदी वाग मदीने भरी सब खां पहिरीं तुझे दिल में ख्याल आयो त मां यारी शरीफ कया या मीलादे मुस्तफा जो प्रोग्राम कया दिल में ख्याल आयो सब खां पहिरीं अजो अल्लाह जे कुरान खां पुछंदासी त दिल में ख्याल पाण ही ईंदो आ या मुझो करीम रब दिल में ख्याल विझंदो आ दिल में ख्याल पाण ही ईंदो आ या मुझो करीम रब दिल में ख्याल विझंदो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्राइल खे मोकिलींदो आ जिब्राइल ईंदो आ कहीं दे ईंदो आ जो अल्लाह जे नबियन दे पैगाम खणी जिब्राइल ईंदो आ अंबिया दे जिब्राइल पैगाम खणी ईंदो आ पर जेके अल्लाह जा नेक सालिह बांदड़ा होंदा हन उन्हनि दे जिब्राइल को न ईंदो आ मगर उन्हनि जे दिलनि में ख्याल मुझो रब पाण पैदा फरमाइंदो आ वक्त जो फिरौन नालो छा वतम चो वक्त जो फिरौन बादशाह पांजे वक्त जो जह वक्त में वक्त जे नजूमिन उन फिरौन के बुधायो ऐ वक्त जा बादशाह ऐ वक्त जा बादशाह तुझे बादशाही के खत्म करण वारो जेको जमाना ओ पांजे अमड़ जे पेट में अची वयो आ फिरौन के कहे बुधायो चो नजूमिन फिरौन के कहे बुधायो फिरौन केरा अल्लाह जे मञण वारो नाहे नजूमी के रहन चो फिरौन जा गुलाम हन सजी मखलूक अल्लाह तबारक व तआला जी पैदा कयला ओ मुझा दोस्त अजीज गौर कजा उन नजूमिन के इल्म दियण वारो केरा जवाब दे गाला गाला नजूमिन के इल्म दियण वारो केरा जवाब दे चो मुझो बेनियाज रब मुझे बेनियाज रब नजूमिन के इल्म दिनो उन फिरौन के बुधायो ऐ फिरौन तुझे बादशाही के खत्म करण वारो मां जे पेट में अची वयो आ एतरो त नजूमिन के रब इल्म दिनो पर कंहिंखे इल्म कोन ॾिनई त ओहो कहिड़ी अम्मा जे पेट में अची वयो आ तवज्जो कजा मुझा दोस्त इल्म त मुझो रब अता कंदो आ पर जंहिंखे चाहींदो आ उनखे ओतिरो अता करे छॾींदो आ उन नजूमिन फिरौन के बुधायो फिरौन ऐलान कयो कहिड़ो ऐलान कये पांजे बादशाही जूं दायूं घुराई सभिनी दाइन जो पघारो जरूरत खां वधीक मुकरर करे उन्हनि जी ड्यूटी लगाई त जेका भी दाई जंहिं भी घर में पुटड़ो ॼणाए इतला ॾियण जो कम बादशाही खजाने जा मुंह खोलण असां जो कम दायूं लालच में आयूं अलाए केतिरनि अमड़नि जा झोल उजड़ी वया कंहिंजे करे उजड़ी वया फिरौन पंहिंजे दुश्मन यानी अल्लाह जे नबी हजरत मूसा अलैहिस्सलाम जे तलाश में अमड़नि जा पुटड़ा पियो मारे पर जो जंहिंखे रब रखंदो आ उनखे कोई भी कोन चखंदो आ
जरा गौर कर, तकड़ तकड़ में तोखे गरम इन करे पियो कया जो रात घणी गुजरी चुकी आ। जरा गौर कर, बाना पैदा केर कंदो आ, चो मुझो अल्लाह। गाला गाला केर पैदा कंदो आ, अमड़न जे पेट में बचड़ा पैदा करण वारो मुझो अल्लाह। फिरौन जे के बचड़ा कोहराया, ॿुधायो उन्हनि जो ॾोह कहिड़ो हो? जवाब दियो मुसलमानो, फिरौन जेके बेडोही मासूम बचड़ा कोहराया, उन्हनि जो ॾोह कहिड़ो हुयो? चो उन्हनि जो ॾोह कोई न हुयो, कराइण वारो पाण कराए रहियो हुयो। ओ बेनियाज़ रब, उन बेनियाज़ रब इहो सब कुछ छो कयो? इहो तोखे बाद में ॿुधायां। फिरौन बचड़ा कोहराए रहियो आ, कंहिंजे करे कोहराए रहियो आ? चो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे करे त मतां उहो बचड़ो पैदा थी करे मुंहिंजी बादशाहीअ खे ख़त्म करे। लेकिन जॾहिं हज़रत मूसा ॼाओ आ, अल्लाह जे ज़ात एतिरो त हिफ़ाज़त में फरमायो आ जो कहीं दाई जी जरूरत कान पई आ, रब जे हुक्म सां नारो हणी जवानो अची वियो आ। जॾहिं हिक माउ जे वजूद मां बचड़ो आयो, उन माउ खे ख़बर आ त सभिनी पुटड़नि खे फिरौन कोहराए रहियो आ। छो त फिरौन ऐलान कोन कयो त मां छाजे करे तो पुटड़ा कोहरायां। माउ खे बि ख़बर कान हुई त मुंहिंजे पेट मां अल्लाह जो कलीम निकितो आ। माउ माउ हूंदी आ, हुन जीजल पंहिंजे बचड़े जे प्यार में रोवण शुरू कयो, अल्लाह जे दरबार में दाहूं करण शुरू कयो। ओ मुंहिंजा मौला, हेड़ो सुहिणो बचड़ो ॾिनो थे, इन जी हिफ़ाज़त भी तूं फरमा। मुझे रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान में फरमायो, छो त मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ नबी कान हुई, औरत अंबिया में शामिल नाहे। मुझे रब फरमायो त असां मूसा अलैहिस्सलाम जे माउ जे दिल में ही ख्याल विझी छॾियो। प्रोग्राम यारी जो आ, गाल हज़रत मूसा जी पियो कया। जज़ाकुमुल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी गाल पियो कया। छाजे ला गाल कयम? हिकड़ो मकसद खणी आयो हां ता त तोखे खबर पवे त हे जेको तुंहिंजे अंदर में यारी करण जो जज्बो पैदा थींदो आ, मिलाद करण जो जोश पैदा थींदो आ, हे पाण ही कोन थींदो आ। इहो जज्बो जोश विझण वारो तुंहिंजे दिल में विझी छॾींदो आ। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो कुरान ॿुध। मुझे बेनियाज़ रब फरमायो, व औहैना इला उम्म मूसा अन अर्दिई फ़इज़ा ख़िफ़्त अलैहि फ़अल्क़ीहि फ़िल यम्मि वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैक वजाइलूहु मिनल मुरसलीन। अल्लाह जो कुरान ॿुध। मुझे सुने बेनियाज़ रब फरमायो त मां अल्लाह पंहिंजे कुदरत सां पंहिंजे मूसा कलीमुल्लाह जे मां जे दिल में इहो ख्याल विधो, ऐ मुझे नबी जी मां, देर न कर, इन मासूम बचड़े के कहे काठ जे पेतीअ में बंद करे दरिया जे लहरन में मोकलण तुझो कमा, हिफाजत करण मुझो कमा।
रुगी हिफाजत जो अल्लाह ज़िम्मो न खयो मगर मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ त मां मूसा जे मां जे दिल में ख्याल विधो गमगीन न थी परेशान न थी तुझो रब इहो बचड़ो मोटाए तुझे झोलीअ में वरी खीर प्याराए वॾो करे ॾेखारींदो तसव्वुर त कर त मुंहिंजो अल्लाह जॾहिं चाहींदो आ त कीअं करे छॾींदो आ बेनियाज़ रब सुणे मूसा कलीमुल्लाह जे अमर जे दिल में ख्याल विधो याद रखी छॾजा दुनिया रोकी दिया मीलाद छो थो करी पर दुनिया जी परवाह कान थींदी आ दुनिया रोकी दिया यारी छो थो करी पर दुनिया जी परवाह कोन कंदो हई छाजे करे कोन कंदो हई दिल यकीन सां चवंदी आ त तू मीलाद कंदे त मुझो रब भी राजी थींदो त मदीने वारो घोट भी राजी थी पवंदो जॾहिं दिल मां पक्को आवाज ईंदो आ दिल मां मजबूत आवाज तॾहिं ईंदो आ जॾहिं मुझो अल्लाह बाने जे दिल खे मजबूत बनाए छॾींदो आ न त ओहा जी जल अमड़ न त ओहा जी जल अमड़ जेका बच्चे जे मथा कख पियो बर्दाश्त कान कंदी आ ओहा जी जल अम्मा अज संदूक में बंद करे दरिया जे लहरुन जे हवाले पंहिंजे पुटड़े खे करे रही आ उन जे दिल खे मजबूत कह कयो आ चो जेको कायनात जो खालिक ऐं मालिक आ वो उन मुझे बेनियाज़ रब जे कुर्ब दे निहार हजरत मूसा जे अमड़ पंहिंजे बचड़े खे पेतीअ में बंद करे दरिया जे लहरुन जे हवाले कयो मुझे अल्लाह हजरत मूसा के वरी उनई फिरौन जे घर में बेनियाज़ी तॾिस बेनियाज़ी तॾिस जंहिं सुहिणे मूसा जे करे हज़ारे बचड़ा कोहराए छॾियईं मुंहिंजे रब उन मूसा खे वरी उन फिरौन जे घर में ताते रहियो आहे मुंहिंजो मौला मुझो अल्लाह उहो आ जो पंहिंजे दोस्तन खे उन्हनि जे दुश्मनन जे अंगणन ते ताते वॾो करण वारो मुंहिंजो रब करीम आ ओ मुझा दोस्त अजीज गाल तवीला मगर तवील न थो कया बस तोखे थोड़ी रुगी झलक बुधायम त दिलन में ख्याल पाणई कोन ईंदाहन दिलन में ख्याल मुझो रब पांजे कुदरत सां विझी छॾींदो आ जे चवी त थोड़ी मूसा सुणे जी गाल बुधायई जे चवी त पांजे मौजूअ ते यारी ते हला जल्दी बुधा थोड़ी बुधायई जॾहिं निकरी आयो हा जॾहिं मूसा कलीमुल्लाह जी जल अमड़ पंहिंजे बचड़े खे संदूक में बंद करे दरिया जे हवाले कयो लहरू खणी वयूं भेड़ वरी किनारे सां आस्ते आस्ते अची रही आ भेड़ हली रही आ होॾा मुंहिंजा दोस्त फिरौन जे घर में रब बीबी आसिया खे मोकिले छॾियो आ पलीत जे घर में पाकन के पाक रखण वारो केरा चो मुझो रब्बे ज़ुल जलाल उन रब्बे ज़ुल जलाल जे कुदरत दे निहार बीबी आसिया जी नजर पईया गुलामन के हुक्म कंदिया देर न कयो या पेती खणी अचो जेडी मल पेती खणी आया फिरौन भी मौजूद आ आसिया भी मौजूद आ पेती के जो खोलीन त चोडीअ जे खां वधीक बचड़ो सुठो पयो आ जेको मुर्की रहियो आ जेको निहारे रहियो आ छो त याद रखजा फिरौन पलीता बीबी आसिया नेका अल्लाह कदे भी फिरौन में एतरी ताकत कान ॾिनी जो बीबी आसिया जे करीब अची सघे
जो त मुझो रब ओवा मुझो करीम रब ओवा अल खबीसात लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबात लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात। मुझो अल्लाह फरमाइंदो आ पलीत मर्दन जेला मां रब पलीत औरतूं करे छॾींदो हां ऐं नेक औरतुन ला मां अल्लाह वरी नेक मर्दन जो इंतखाब करे छॾींदो हां। ये सब कुछ मुझे करीम रब जे कुदरत जो किरशमो आ। जेडी मल फिरौन जी नजर पई बीबी आसिया थी चए त केडो न सुहिणो बचड़ो मुफ्त में मिली वियो आ। सुहिणे मूसा खे मथे खणंदी आ जॾहिं फिरौन भर में आणींदो आ उते ही फिरौन खे हथ विझी सट ॾींदो आ। फिरौन खे शक पइजी वियो ही उहो त नाहे जंहिंजे करे मां दुनिया जा बचड़ा कोहराया। गुस्से में ईंदो आ। बीबी आसिया चवंदी आ खबरदार थी मासूम बचड़ो आ। उन मासूम बचड़ो रोवण शुरू कंदो आ। हज़ारे अंबड़न जा बचड़ा कुसी वया। लिस्ट मौजूद हुई। फिरौन हुक्म कयो उहे जेके औरतूं जन जा बचड़ा न आहिनि उन्हनि फलाणीअ खे वठी अचो खीर ॾे। लेकिन हज़रत मूसा है जो निहारण ला तैयार न आहे। हिकड़ी माई ॿी टी मायूं ईंदियूं वयूं लेकिन सुहिणो मूसा कंहिंजो थञ वठण ला तैयार न आहे। छो तैयार न आहे? जो मुझे रब हजरत मूसा जे मां जे दिल में विधो इन्ना रादूहु इलैक वजाइलूहु मिनल मुरसलीन। मुझो रसूला मोटाए ॾींदो मैं इन फिरौन जे झोल मां कढी करे तुझे झोल में पहुंचाईंदुसि जंहिं मुझे नबीअ जे कत्ल करण ला हज़ारनि जूं झोलियूं पियो विञाए। ऐं फिर मूसा जी मां पंहिंजे मूसा खे त उते तातराईंदुसि पर तोखे बि उते सुकून जी ज़िंदगी ॾियारींदुसि। औरतूं ईंदियूं वयूं। हज़रत मूसा कंहिंजी थञ कान वरती। वो जेका भेण गॾु गॾु आई आ उन जे दिल में अल्लाह ख्याल विधो। उहा चवण लगी ओ बीबी आसिया ओ बीबी आसिया हिकड़ी औरत मूंखे सुझे थी मुंहिंजी दिल थी चवे इजाज़त ॾियो मां उन खे वठी अचां। उहा थञ प्यारींदी हे बचड़ो सुकून सां पीअण शुरू करे दीदो। मुझो अल्लाह सबबन जो मोहताज नाहे। मुझो अल्लाह सबब पान बनाईंदो आ। जंहिंखे खुदा रखंदो आ उनखे कोई भी कोन चखंदो आ। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके मुझो अल्लाह बशण चाहींदो आ उनखे हेड़ियूं ज़िक्र जूं महफ़िलूं नसीब कंदो आ। सारी जी रात हुजे 11 थियण वारा हुजनि बहराड़ी जो माहौल हुजे या को दुनिया जो ॻोठ हुजे लेकिन दीवाना पोइ बि इश्क में मस्त वेठा हुजनि। हे तुझो मुझो कमाल नाहे हे मुझे मदीने वारे मीर जे दुआन जो कमाल आ। जय मुझे मदीने जे मीर आधी जो थी दुआऊं घुरियो रोई दुआऊं घुरियो मुझो मुस्तफा रोई दुआऊं घुरे। अम्मा आयशा सिद्दीका अर्ज करे ओ मुझा महबूब सुना तव्हां कंहिंजे लाइ रोई रहिया हो? मुझो महबूब मुस्तफा जवाब दे आयशा ओए मुझा गुनहगार उम्मती सादड़ा जन जा गुनाह अंबार हूंदा मां मुस्तफा के याद ईंदा हन मुझे अखिड़न मां लुड़क लड़ी पवंदा ने। मां मुहम्मद मुस्तफा पंहिंजे रब जे दरबार में पंहिंजे अचण वारनि गुनहगारनि खे बख्श
पशिराए रहियो हाँ मुझे मुस्तफ़ा जो दुआऊं रब कबूल कयो अज उन दुआउन जो नतीजो आ जो आधियत ताईं वेठो है हे तू पाण कोन वेठो है मुझे रब सबब बनायो आ जो तुझा गुनाह मुझे अल्लाह के माफ करना ने अज़ीज़ाने मन उन न्याणीअ चयो इजाज़त मिली वई ड्रोड़ंदी आई अम्मा हल मुझो भायड़ो थञ को नथो थे सुने कलीम मूसा कलीमुल्लाह जी अमड़ जीअं आई जीअं जो हज़रत मूसा के हथड़ो विझी खयई हज़रत मूसा दाहूं करण बंद कयूं अखियूं पटे अमड़ दे खिली निहारे अणसिधी तरह सा जुबान बंदा मगर ख़यालन में चई रहियो आ ओ मुझी अम्मा तू गमगीन नथी जो रब हूंदो आ उन जो ई सब हूंदो आ त दिल में ख़याल केर विझंदो आ गाला गाला केरो ख्याल विझंदो आ पो जॾहिं दिलनि में ख्याल मुझो रब विझंदो आ त तुझे मुझे दिलनि में ख्याल भी मुझो करीम रब पाण विझी छॾींदो आ लेकिन मां अॻिते तो वधा तवजह कंदो हलजा इंशाअल्लाह अॼु हिक ॻाल्हि अहिड़ी ॿुधाईंदो मई ॻाल्हियूं त घणियूं हन पर हिक अहिड़ी ॿुधाईंदो मैं जेका तो ज़िंदगी भर कान ॿुधी हूंदी ऐं सॼी ज़िंदगी वरी नाज़ कंदे त मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान जो दिल पर दस्तगीर जो मुरीद हा वो निस्बत तुझी कैसा बो हुजे ताहिरी हुजी कासिमी हुजी या मुझा दोस्त मशहूरी हुजी या तू मुझा दोस्त अजीज हुसैनी हुजी या सिकंदरी हुजी चाहे भी कामिल सा तुझो कुर्ब हुजे तुझो नसीब आ लेकिन इहो यकीना ये सभई बाटू हली बगदाद वारे दिल पर दस्तगीर सा मिलदियूं हने अखे फेरा ए दिस यार पीर असां जो आ सब असां जा कायनात सजीअ में निगाह फेरा जेको दुनिया में कामिल वली मौजूद आ या थी गुजरिया ओ अहले सुन्नत जो अखे फेरा ए दिस यार पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ है लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ है हक वारी जमायत आयो हक वारी जमायत आयो सुना पाण निधणे का नायो हक वारी जमायत आयो यार पाण निधणे का नायो जो तैयारियां वारो नंगर ऐं खीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ अजीब इत्तफाका जो महीनो रबिउ सानी जो आ रात 11 जी बिया त जुमे जी रात बिया अजु हिकड़ी ईद नाहे ब ईदूं हन तुझू पर मुझू अजु 3 ईदूं हन 11 में भी शरीक हाँ जुमे जे रात में भी शरीक हाँ ऐं ताज़ो ताज़ो पंहिंजे सजण साईं जो दीदार भी करे आयो हाँ छो त मुंहिंजा दोस्त आशिक खां पुछंदे त तुंहिंजी ईद कॾहिं थींदी आ हर आशिक जवाब ॾींदो मुंहिंजी ईद तॾहिं थींदी आ जॾहिं कामिल पीर जी दीद थींदी आ
हर आशिक जी ईद कामिल मुर्शिद जे दीद में हुंदिया ऐं याद रखी छॾ जा मुर्शिद परे को न हूंदो आ मुर्शिद कॾो हूंदो आ कंहिंसां जेको सादत ऐं निस्बत वारो हूंदो आ। अक्सर मिसाल ॾींदो हां हेॾे तवजो कजां अक्सर मिसाल ॾींदो हां छाजा चकमक जा छा जो मिसाल ॾींदो हां चकमक जो मिसाल ॾींदो हां। अॼु क़ुरान एतिरो पढ़ी ॿुधाईंदो मैया को दुनिया वारा जो सुभाणे तोसां केरु सवाल करण जी हिम्मत ई न कंदो इंशाअल्लाह। रस्मी मुल्लो नाया रस्मी तकरीरूं न ॼाणदो हां रब जो क़ुरान मां ठोस दलील ॾींदो मैं अहिड़ा दलील ॾींदो जो दिलि डरी पवंदी वरी चो वाग मदीने वरी पवंदी। चकमक जो कम छे हिकिड़ो तसवर कयो चकमक जो कम छा हूंदो आहे चो छिकण ॻाल्हायो चकमक जो कम छा हूंदो आहे छिकींदी आहे लेकिन हर शइ खे कान छिकींदी आहे। चकमक खे कपिड़े जे मथां सॼो ॾींहुं घुमाए छिकींदी आहे न चओ कान छिकींदी। प्लास्टिक जे मथां सॼो ॾींहुं घुमाए छिकींदी आहे कान छिकींदी। थोड़ो मूवीअ खे घुमाए रुॻी मुंहिंजे अखियुनि में छो तो ॾाहो ज़ुल्म न कजे आवाज़ मुंहिंजो भर मुंहिंजे अखियुनि खे थोड़ो सुकून ॾे तूं तस्वीरूं न यार दोस्तनि जूं भर अदा तवज हाणे तव्हां ॻाल्हाईंदा जो त घुमाए जे कॾहिं न चकमक खे काठ जे मथां रखबो त छिकींदी या कान छिकींदी। दीवार जे मथां रखबो छिकींदी या कान छिकींदी। जवाब ॾियो तव्हांजी मूवी भरजे थी पई हाणे स्टील जे मथां रखो छिकींदी या कान छिकींदी कान छिकींदी पर लोह जे मथां न रखो रुगी लोह खां परे रखो त छिकींदी या कान छिकींदी। हाणे तवजह कजां चकमक जो कम छिकण हूंदो आहे मगर कपड़े खे कान छिकींदी आहे प्लास्टिक खे कान छिकींदी आहे मिटीअ खे कान छिकींदी आहे स्टील खे कान छिकींदी आहे भले कपड़ो नओ हुजे कान छिकींदी स्टील नओ हुजे कान छिकींदी प्लास्टिक नई हुजे कान छिकींदी लोह जो ज़रड़ो भले नओ न हुजे केतिरो बि ज़ंगल हुजे परे रखंदे अञा वेझो कंदे त छिके उनखे पाण सां लॻाईंदी या कान लॻाईंदी। जवाब ॾे याद रखी छॾिजां अल्लाह जे कामिल वलियन जा ग़ुलाम हे गौर सां सजण साईं जे फ़कीर जी ॻाल्हि ॿुधजां चकमक जो कम छिकण हूंदो आहे पर हर शइ खे कान छिकींदी आहे छिकींदी उन शइ खे आहे जंहिंमें लोह जी धात मौजूद हूंदी आहे। पो उहो लोह भले ज़ंगल छो न हुजे उहो लोह पुराणो छो न हुजे उहो लोह किनो छो न हुजे पर धात हुजे ज़रूर छिकींदी। मदीने वारे मीर जी नूर वारी रहमत छिकींदी ज़रूर आहे सब कंहिंखे कान छिकींदी आहे छिक उनखे ॾींदी आहे जंहिंजे अंदर में अब्दुल कादिर जीलानीअ जे प्यार जी धात हूंदी आहे। गुंबज़े खज़रा मां छिक ज़रूर थींदी आहे मगर कंहिंखे थींदी आहे चो जंहिंमें सुणे अब्दुल कादिर जीलानीअ जे निस्बत जी धात मौजूद हूंदी आहे। पो उहो झंग में हुजे या शहर में हुजे पढ़ियल हुजे या अणपढ़ियल हुजे जॾहिं धात मौजूद आहे त चकमक छिके उनखे सीने सां लाए छॾींदी आहे। तो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छो त पीरन जो जेको पीर आहे अॼु रब जो क़ुरान ॿुध त मुंहिंजे रब उनखे कीअं कयो रोशन ज़मीर आहे। बेनियाज़ रब जो क़ुरान ॿुध मुझे बेनियाज़ रब फरमायो मई यहदिल्लाहु फहुवल मुहतद
कुरान पे पढ़ा गौर सां ॿुधजा। मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जंहिंखे चाहींदो हां, जंहिंखे मां रब हिदायत ॾियणु चाहींदो हां, हिदायत उन जो मुक़द्दर बणिजी वेंदी आहे। हिदायत केरु ॾींदो आहे? जवाब ॾे, वरी जवाब ॾे केरु ॾींदो आहे? हिदायत ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह ख़ुदि फरमाए रहियो आहे, जंहिंखे मां हिदायत ॾींदो हां, हिदायत उन जो मुक़द्दर बनाए छॾींदो हां। अॻियां रब छा फरमायो? सॼे दुनिया खे रब क्लियर करे ॿुधायो, वमन युद्लिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। मुझे बेनियाज़ रब फरमायो जंहिंते मां राज़ी थींदो हां, उनखे हिदायत नसीब कंदो हां। जंहिंते मां अल्लाह अमिरजी पवंदो हां, जंहिंखे ज़लील करणु चाहींदो हां। रब जो क़ुरान तो चवे, सूरह कहफ खे खोले ॾिसजां, आऊं सजण साईं जो ग़ुलाम आहियां, कूड़ी दावा कोन कंदो हां, बुरा लफ़्ज़ कोन चवंदो हां, पर रब जो क़ुरान जो तर्जुमो ज़रूर करे ॿुधाइणो। मुझे बेनियाज़ रब फरमायो वमन युद्लिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। मुझे बेनियाज़ रब फरमायो जंहिंखे मां अल्लाह जी ज़ात ख़्वार करण चाहींदो हां, रुसवा करण चाहींदो हां, उनखे न को वली नसीब कंदो हां, न को मुर्शिद नसीब कंदो हां। सूरह कहफ कहिड़ी सूरत? खोल रब जो क़ुरान, कहफ सूरत जो नालो आ। कमो बेश 12 रुकूहन क़ुरान जा। ये हाफिज आहे कोई ते? बेटा से 12 रुकू कुरान करीम जा। सूरह कहफ में सूरत जो नालो कहफ। कहफ जी माना छा है? गौर कर। कहफ जी माना गार। गार छाके चइबो आ? जेको हेठों भी जबल मथों भी जबल, विच में मुंहिंजा दोस्त जंहिंमें सोराख़ कुदरती तौर ते हुजे ऐं अंदर मैदान हुजे, उनखे गार चइबो आ। अल्लाह पूरे क़ुरान जे अंदर हिकिड़ी 12 रुकन जे सूरत जे मथां जबल जे गार जो नालो छो रखियो? अच त मां तोखे ॿुधायां, उन जबल सां मुझे रब प्यार छो कयो, उन गार सां प्यार छो कयो? जो सोने हज़रत ईसा जा दीवाना उन गार में अची रहिया, सोने ईसा जे ग़ुलामन जे करे रब क़ुरान जे हिक सूरत जो नालो ई उन गार जे नाले सां रखी छॾियो। छो त मीलाद बि थोड़ो मीलाद बि पढ़ंदो ला, पर्ची बची वई। मुझा दोस्त अजीज, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ा, अल्लाह ताला क़ुरान करीम जे सूरत जो नालो जबल जे गार सां रखियो। जेकॾहिं तोखे सुभाणे को चवे अल्लाह क़ुरान में पहिरी सूरत जो यानी सूरह बकर नालो रखियो आ, बकर मना गऊं। हाणे इहा गऊं छा आहे? वक्त कोने कोन त ॿुधाए। इहा गऊं बि वलीअ जी आ ऐं गार बि वलीअन जो। टाइम कोने, रात घणी गुज़री वेंदी, न त इहा गऊं बि ॿुधायई हां। चाहे गऊं जे नाले सां रब क़ुरान जी सूरत पूरी रखी आ। इहा गऊं कहिड़े नबीअ जे दौर जी आ? इहा गऊं बि हज़रत मूसा जे दौर जी आ।
गार वरी हजरत ईसा जे गुलामन जो गऊ हजरत मूसा जे गुलामन जी भला अल्लाह जे ज़ात हिकड़ी सूरत 40 रुकन वारी हजरत मूसा जे कौम जे गऊ जे नाले सां रखी हिकड़ी 12 रुकन वारी हजरत ईसा जे गुलामन जे नाले सां छो रखी। बस इते तोखे बुधाया हजरत मूसा ओहो आ जेको मुस्तफा मेराज ता मोटंदो आ रस्ते में दीदार कंदो आ ऐं अर्ज़ड़ा मुझे महबूब खे कंदो आ। हजरत ईसा वरी उहो आ जेको अल्लाह खां दुआऊं घुरंदो आ ओ मुंहिंजा मौला बिना पीजे बनायई पंहिंजे मर्ज़ीअ सां ॼमण सां ॻाल्हारायई पंहिंजे मर्ज़ीअ सां नबी बनायई पंहिंजे मर्ज़ीअ सां। मौला हिकिड़ो मुंहिंजो सुवाल क़बूल कर। रब चयो सुहिणा ईसा कहिड़ो चवे थो मौला मूंखे सुहिणे महबूब मुस्तफ़ा जो उम्मती बनाइजा। मुझे सुने नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह का मुझे मुस्तफा करीम जो उम्मती थियण जी दुआ घुरिया। जहे उम्मती थियण जी दुआ घुरी उन जे गुलामन सां अल्लाह एडो कुर्ब कयो। उन जे गुलामन सां त कयई पर उन जे गुलामन सां गॾु हिकिड़ो कुत्तो हुयो। मुझे अल्लाह उन कुत्ते ते भी करोड़े कुर्ब करे छॾिया हने। हिकिड़ो ई मौज़ू ॿुधो पर ॿुधो मुंहिंजा दोस्त अॼु जो मुस्लमान असांजो भाउ मुस्लमान बेफिक्र थी वियो सजण साईं जो फ़कीर हा हिकिड़ो ज़ुबान मां लफ़्ज़ गंदो न कॾहिं निकितो आ न निकिरंदो शूअर थी अज़ीज़ान मल असांजो मुस्लमान भाउ अॼु जिते वेहंदो आ चवंदो आ हे रुगी पीरनि जो ज़िक्र था कनि पीरनि जो ज़िक्र था कनि वलीअनि जो ज़िक्र था कनि। उन पंहिंजे भाउ खे हथड़ा ॿधी मां अर्ज़ थो कयां त ॿुधाए मुंहिंजा अदा असां त मस्जिदनि में पिया ज़िक्र कयूं पर काबतुल्लाह जे साम्हूं कुत्ते जो ज़िक्र थींदो आ या कोन थींदो आ। अज़ीज़ान मल याद रखी छॾजा हजरत ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन सां गॾु हिकिड़ो कुतड़ो भी हुयो। हजरत ईसा जा गुलाम असहाबे कहफ अंदर गार में वया ओहो कुतड़ो ॿाहिर दरवाज़े ते टंगूं टेड़े सुम्ही पियो। अच त रब जो क़ुरान ॿुधायई रब उन ॿिन्ही सां प्यार कीअं कयो आ। बुधंदे अल्लाह जो कुरान बुध बुध रब जो कुरान बुध मुसलमान त तोखे ख़बर पवई त पीरन जे पीर जो मुरीद थी करे यारियां वारे यार जो कदम कबूले को सजन साईं जो मुरीद थी तो केॾी न रब जे दरबार में शुक्रानो अदा कर रब तोखे केॾी न ख़ुशी अता फरमाई। ओ मुंहिंजा मुस्लमान भा अल्लाह जे ज़ात बाबरकात उन दरड़े ते सुतल कुत्ते जो ज़िक्र कुरान में कयो। मां तव्हां खां तो पुछां चईन इल्म वारन जे आॾो अगर को माण्हू कुत्ते जो ज़िक्र करे चवंदा हे ॼटो आ बेवकूफ़ा कुत्ते जूं ॻाल्हियूं थो करे। हा हा आम कुत्ते जूं ॻाल्हियूं कंदे त ॼट समझबे पर जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जे गुलामन जे वफ़ादार कुत्ते जूं ॻाल्हियूं कंदे त रब सवाब ई सवाब ॾेई छॾींदई। मस्जिद में वेही करे जेकॾहिं रस्मी पीरन जूं ॻाल्हियूं कंदे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ़ाइदो कोन थींदे पर जे औलिया अल्लाह जूं ॻाल्हियूं कंदे त किरामन कातिबीन दफ़्तर नेकिन सां भरे छॾींदई। अल्लाह कुरान में फरमायो मुके मां सादड़ी बोली पियो ॻाल्हायां इन करे समझो अल्लाह जो कुरान हिकिड़ो हरफ पढ़बो त 10 नेकियूं मिलंदियूं या न मिलंदियूं। जवाब ॾियो
हिकड़े हरफ जे एवज़ 10 नेकियूं मिलंदियूं हन, 10 गुनाह लहंदा हन, 10 दर्जा बुलंद थींदा हन। हाणे ॿुधो रब जो क़ुरान, जेको मां हींअर तुंहिंजे आॾो क़ुरान थो पढ़ां, पोइ मूंखे जवाब ॾिजां। इहो ई क़ुरान काबे जे साम्हूं रमज़ान में इमाम पढ़ंदो आ या कोन पढ़ंदो आ? इहो ई क़ुरान मस्जिद नबवी जे अंदर रोज़े रसूल जे साम्हूं मदीने जो पेश इमाम पढ़ंदो आ या कोन पढ़ंदो आ? इहो ई क़ुरान ॿुधा जा त सुणे अबू बकर सिद्दीक़ पढ़ियो आ या कोन पढ़ियो आ? इहो ई क़ुरान उमर फारूक पढ़ियो आ या कोन पढ़ियो आ? उस्मान ज़िन्नूरैन पढ़ियो आ या न पढ़ियो आ? अली त अलिया जी ॻाल्हि ॾाढी भली आ। शेरे खुदा त शेरे खुदा है, असा आशिक दीवाना परवाना। लेकिन मां पंहिंजे यार खे समझाइण जे लाइ हुजूर जे सहाबा जो जिक्र कयो, जेको क़ुरान तव्हां जे आॾो हाणे मां आयत पढ़ां थो। 1.25 लख सहाबा पढ़ियो आ उहा क़ुरान जी आयत ॿुध। वकल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिलवसी। जवाब दे इहो क़ुरान मुझे मुस्तफा पढ़ियो आ या न पढ़ियो आ? जह जुबाने मुस्तफा मां इहा आयत तिलावत थी ॿुधा केॾी शान वारी आ। जह सिद्दीक़ अकबर जे जुबान मां तिलावत थी शान वारी आ। 1.25 लख सहाबा तिलावत कई। हाणे थोड़ी माना त ॿुध माना कहिड़ी आ। रब ज़िक्र कंहिंजो पियो करे, उन कुते जो रब ज़िक्र करे रहियो आ जेको हज़रत ईसा जे दीवाननि जो चौकीदार बणिजी दर ते सुम्ही रहियो। हज़रत ईसा जे आशिक जो चौकीदार बणिजी दर ते सुम्ही रहियो। कुते सुम्हंदो आ त कीअं सुम्हंदो आ? टंगू टेड़े सुम्हंदो आ। जवाब कीअं सुम्हंदो आ? टंगू टेड़े सुम्हंदो आ। अल्लाह क़ुरान में फरमायो वकल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिलवसीद। ओहो कुतो जो रब बयान करे क़ुरान में त पंहिंजूं टंगूं टेड़ियो, पंहिंजूं बाहूं टेड़ियो, दरड़े ते सुतो पियो आ। जे चवी वक्त घणो थी वियो आ, मगर थोड़ो तफसील ॿुधाए इन जो रब बयान कयो क़ुरान में। लेकिन कहिड़े बुनियाद ते कयो? उन जेके असहाबे कहफ हुया उन्हनि खे गार में रब निंड घणी ॾिनी। 309 साल। घणा साल? ॻाल्हा ॻाल्हा घणा साल? वलबिसू फी कहफिहिम। घणो क़ुरान तो पढ़ा इन करे जो माण्हू चवंदा हन त हे जेके पीरन जा मुरीद हन रुकी बैत था पढ़न। अॼु ॿुधाइण तो चाहियां भुलियल है सजण साईं जे ग़ुलाम जी तकरीर ॿुध सॼी रात क़ुरान ॿुधंदो वेंदे पढ़ी ॿुधाईंदो मैं। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वलबिसू फी कहफिहिम सलासमिअतिल सिनीन वज़दादू तिस्आ। मुझे बेनियाज रब फरमायो उन पंहिंजे नबीअ जे दीवाननि खे सुणे ईसा जे ग़ुलामनि खे 309 साल रब तो चवे मां निंड ॾेई छॾी आ। घणी निंड? 300 कोमा में माण्हू वेंदो आहे तॾहिं बि साल या 2 साल। 309 साल। गौर कर 309 साल निंड आई। 309 दफ़ा सियारो आयो या कोन आयो? जवाब दे। वो सियारो आयो उन्हनि खे सीउ थियो या कोन थियो?
गाला गाला 309 साल हिकड़ी रात सीअ जी गुज़ार। अच्छा मता इए सोची त उहे अंदर किथे लिकल हुया न न रब जो कुरान पढ़ी बुधाइंदो मैं। अल्लाह फरमाए तो वहुम फी फजवतिम मिनहु, गार में अंदर लिकल को न हुया, खुले मैदान ते सुता पया। हर गाल अल्लाह जे कुरान मां तो बुधाए, हदीस भी न तो बुधाए, किस्सो भी न तो बुधाए। वहुम फी फजवतिम मिनहु, मुझे रब फरमायो खुले आसमान जे हेठों, खुले आसमान जे हेठों सुता पया होया 309 साल। बुधा 309 दफा सियारो आयो। जनवरी हूंदो या को न हूंदो जवाब ॾियो, पारो हूंदो या को न हूंदो जवाब ॾियो। रात बूते सुतल, ॾींहं बूते सुतल, पर सियारे उन्हनि ते असर छो न कयो। गर्मियूं आयूं हूंदियूं या कोन आयूं हूंदियूं, गर्मी असर छो न कयो। अच त रब जो कुरान ॿुधायई त मुंहिंजे रब उन्हनि जी हिफ़ाज़त कीअं कई आ। ॿुधण चाही थो या रब जो कुरान ॿुधाए। मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे ज़ात उन पांजे आशिकन जे करे पांजे निज़ाम खे बदलायो। कीअं रब निज़ाम खे बदलायो। ओ गोठ याकूब दुनिया में वेहण वारा गौर सां ॿुध। अल्लाह ताला फरमाए थो मां रब सिज खे हुक्म कयो। छा खे हुक्म कयो? वतर शम्स इज़ा तलअत तज़ावर अन कहफिहिम ज़ातल यमीन व इज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल वहुम फी फजवतिम मिनहु। ओ सिज, मुझो रब तो चवे कुरान में तमा सिज के हुक्म कहिड़ो कयो। ओ सिज, मुझे नबी जा गुलाम खुले आसमान जे हेठों सुता पया हन। जेडी मल तू उभरी उन्हनि जे मथों न अचजा, छो त उन्हनि खे तुझे उस जा किरणा तंग न कर, उन्हनि खे उस तुझी न लगे। मौला छा कया? रब तो चवे जैसी मां उन्हनि खे निंड मां उथारिया, सिधो न अचजा, जबल जो परियो पासो ॾेई हलियो वञजा। छा पढ़ी ॿुधायम? जवाब ॾे। अल्लाह जो कुरान पढ़ियम। अल्लाह पंहिंजे नबीअ जे गुलामनि जे करे सिज जो रस्तो तब्दील करे छॾियो। अल्लाह पांजे नबी जे गुलामन जे करे नबी केर चो हजरत ईसा अलैहिस्सलाम, हजरत ईसा जे गुलामन जे करे अल्लाह सिज जो रस्तो तब्दील करे फरमायो व इज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल। ऐं जॾहिं वापस मोटी त वरी परियो पासो ॾेई वञजा। मुंहिंजो रब जेके रखे उनखे कोई न, गाला गाला कोई न। हाणे उहा उम्मत कहजी हजरत ईसा जी 309 साल खां पोइ बाजार में आया। छा थियो कुछ न थो ॿुधायां। 309 साल खां पोइ हजरत ईसा जे दीवाननि जो ज़िक्र हली रहियो आहे, कुरान ॿुधाए रहियो आहे। 309 साल ज़िंदह रहिया। छाजे लाइ रब कुरान में ज़िक्र कयो? तोखे ॿुधायो मुंहिंजे मौला पंहिंजे ईसा जे गुलामनि खे 309 साल जो ज़िक्र इन करे थो कयां जो मुझे मुस्तफा जा दीवाना 900 साल गुज़री विया, मगर अब्दुल कादिर जीलानी अज भी दिलनि ते हुकूमत करे रहियो आ। करे रहियो आ या न? जवाब दे। खबर अथई घणा साल गुज़रिया? 900 साल।
प्याला गला घणा साल गुजरी विया हन 900 साल सुनो अब्दुल कादिर जीलानी दुनिया ते जाहिर जिस्म सां घणो रहियो जो 89 या 93 साल गालिबन इते को अंगा इहा फिगर जेको 89 या 93 साल ज़मीन ते रहे 900 साल गुजरी वञन रब उन जो ज़िक्र खत्म थियण न दे ओ केरा जो मुझे मुस्तफा जो गुलाम जे मुस्तफा जे गुलाम के रब एतरी इज्जत दई रहियो आ जो यारिय जी रात अचे जबलन में खत्म कुरान जा जंगलन में खत्म कुरान जा फर्श ते खत्म कुरान जा अर्श ते दुआऊं हली रहियूं कायनात जो अहिड़ो ज़र्रो वांदो नाहे जिते सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जी यारी न थी रही हुजे छो खुदा जे जमीन जो अहिड़ो खितो ही नाहे जिते औलिया अल्लाह मौजूद न हुजे जिते वली हुंदो चो उते यारी हुंदी जिते यारी हुंदी चो उते ही बारी हुंदी जिते यारी वारा हुंदा उते मदीने वारे घोट जा प्यारा हुंदा टाइम ॾाढो गुज़रियो 11:30 थी विया अध कलाक जे बजाय तहांजो कलाक मां वठी वियुमि लेकिन जेका मां मक़सद वारी ॻाल्हि खणी आयो हां हाणे उहा कयां या मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे इहो ॾसियां त छो त तबलीग ज़रूर करणी आहे हींअर मुर्शिदनि जो हुक्म ॿुधी आयो हां साईं जन फरमायो तकरीरूं भले कयो पर बाद में इहो बि ज़रूर ॾिसजो त कुझु फ़ाइदो बि थियो या न थियो इहो त यकीन त इश्क ऐं ईमान मजबूत थियो लेकिन थोड़ो वध इहा विलायत मिलंदी कीअं इन विलायत में वॾो किरदार कंहिंजो आहे चो जीजल अमड़ जो किरदार याद रखजा मुसलमान हर इंसान जे कामयाबी जे पुठियां दुनिया चवंदी आ त हर मुड़स जे कामयाबी जे पुठियां ये ज़ाल जो वॾो किरदार आ बेशक सच्ची ॻाल्हि आ याने मुड़स खे कामयाब बनाइण में ज़ाल जो वॾो किरदार आ पर पुट खे कामयाब बनाइण में चो जीजल अमड़ जो वॾो किरदार आ ज़ाल तॾहिं मिलंदी आ जॾहिं पुट जवान थींदो आ जॾहिं शादीअ जो लाइक़ थींदो आ छोकिरी पोइ उनखे मुड़स क़बूल कंदी आ हाणे उन ज़ाल जे लाइक़ बनाइण जे लाइ मुंहिंजा दोस्त महिनतूं कयूं चो हिक जीजल मां जूं महिनतूं मौजूद हने इन करे मिसाल ॾिनमि अॼु जा खोड़ माण्हू चवंदा आहिनि त मर्द जे पोयां कामयाबीअ जे ज़ाल जो वॾो हथ आहे शायदि उहे भुलिजी विया आहिनि छो त ज़ाल जे करे अमड़ खे निगलेक्ट करण वारा गौर कर तूं ज़ाल जे लाइक़ तॾहिं थियो आहे जॾहिं जीजल अमड़ राति जूं रातियूं तुंहिंजे मथां ओजागा कया आहिनि खास करे तो असां जेके मुरीद आहियूं सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जा अॼु त हिकिड़ी झलक वठी हलऊं सुहिणे अब्दुल कादिर जीलानी पहिरियों दफ़ो जॾहिं चोरनि खे वली बनायो ॿुधा कंहिंजे हुकुम सां चो जीजल अमड़ जे हिकिड़ी निगाह सां यो तो असांखे सबक मिली रहियो आहे अब्दुल कादिर जीलानी घोट घरों निकिरे थो तैलीम हासिल करण जे लाइ सदन जी अम्मा साइण 40 दिरहम या दीनार जुबे में सिबंदी आहे अल्लाह जे कुदरत ॾे निहार रस्ते में चोर अचे वेंदा आहिनि फोरू अचे वेंदा आहिनि सॼे काफ़िले खे फुरींदा आहिनि अब्दुल कादिर जीलानी खे वठी चवंदा आहिनि परे थी हिन वटि कुझु बि कोन्हे अब्दुल कादिर जीलानी चवंदो आहे भुलियल हो सभु कुझु मूं वटि मौजूद आहे चोरनि खे शक पियो नंढड़ो ॿार कीअं थो चवे हुननि खे कहिड़ी ख़बर जेको ॾिसण में नंढड़ो आहे हक़ीक़त में ॼमंदे जाम बनायल आहे उन चोरनि चयो तो वटि कुझु कोन्हे जी सभु कुझु आहे चोरनि तलाशी वरती लधो कुझु कोन चोरनि जो चङो मुड़ुस अची वियो कि आहे त काथे आहे अब्दुल कादिर जीलानी जुबे खे खोलियो उहे 40 दिरहम या दीनार कढी ॿाहिरि कया ॾे ख़बर असां ॾिठा बि कोन हुया तो ॻाल्हि छो कई आहे अब्दुल कादिर जीलानी फरमायो मुंहिंजे जीजल अम्मा मूंखे हुकुम कयो हो ओ मुंहिंजा अब्दुल कादिर बचड़ा कूड़
कॾहिं बि नहण जा मां जी जल अमड़ जो चवण वरतो आ। अब्दुल कादिर जीलानी ॻाल्हि करे बस कई आ। अल्लाह जे कुदरत सां उन्हनि जे दिलनि जे मथां एतिरो असर थी वियो। हे बचड़ो अमड़ जो चवण लबैक चई करे रहियो आ। असां पंहिंजे रब जो फरमान विसारे रहिया आहियूं। रोई चवनि था ओ अब्दुल कादिर आया हासी त चोर बणिजी आया हासी। हाणे तुंहिंजे हथड़नि ते बैयत था कयूं असांखे दीन जो मोर बनाए छॾे। अला झेड़े जी ॻाल्हि कंदो त कोन पर कॾहिं करे जे लॻाईंदे लॻाईंदे लॻी में वेंदी आहे। लगाइंदे लगाइंदे लगी पींदी है। मां अर्ज पे कही तो सुने अब्दुल कादिर जीलानी जा दीवाना मुखे जवाब दे तो सुने अब्दुल कादिर जीलानी अमड़ जो हुक्म मञो। गाला गाला अमड़ जो चयो मञो। अमड़ छा चयो त बचा कूड़ न ॻाल्हाए जा। अब्दुल कादिर जीलानी अज़म कयो त उही नेक हुयो भलारो जमदे जाम हुयो पर अमड़ के अल्लाह के दर्जात देना होया। सुने अब्दुल कादिर जीलानी चोरन के चयो त मुजा 40 दिरहम पया हन छो बुधाए चे मुझे जीजल अम्मा चयो हो त कूड़ न हण जा। अम्मा जी गाल सुने अब्दुल कादिर जीलानी के बुधाए त चोर नेक थया या कोन था। पोजे करे तू पंजे अमड़ जीजल जो चवण वठदे त तुझी जिंदगी भली थींदी या कान थींदी। याद रखी छॾजा जीजल अमड़ सां कड़ो ॻाल्हाइण वारा दुनिया जो इल्म हुजे या दीन जो इल्म हुजे कामयाब उन सूरत में थींदो आ जॾहिं पंहिंजे जीजल अमड़ जे दुआउनि सां रंगजी वेंदो आ। जेके जीजल अमड़ जी दुआ न हूंदी आ वो केतिरो भी दौलतमंद थी वञे लेकिन कामयाब जिंदगी कॾहिं कान मिलंदी। एतिरी हद ताईं अमड़ जे दुआ जी ज़रूरत आ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते अल्लाह सां मुलाकात करण वयो कचहरी करण वयो आ। जॾहिं मोटियो आ रब फरमायो ऐ मुंहिंजा मूसा जी मुंहिंजा करीम रब वरी जॾहिं कोहे तूर ते अची वरी जॾहिं कोहे तूर ते अची त जबल ते संभाले संभाले पेर रखजा। हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो ओ मुंहिंजा मौला मां संभाले संभाले पेर रखंदो हां मगर अॼु ख़ास हुक्म अल्लाह जो हुक्म थींदो आहे मुंहिंजा कलीम वरी जॾहिं ईंदे उन खां अॻु में मां रब तुंहिंजे अमड़ खे पाण ॾे घुराए छॾींदुसि। मुझा मौला जबल ते त अम्मा कॾहिं गॾिजी कान आई आ मुंहिंजी मां कॾहिं कोहे तूर ते कान आई आ। रब फरमायो मां तोसां गॾु कान ईंदी आ पर जॾहिं तूं घरों निकिरंदो हई तुंहिंजी अमड़ झोल खणी चवंदी आ मौला मुझे मूसे जी पारत हुजई। याद रखी छॾजा जॾहिं न घरों निकिरी जीजल अमड़ जे कदमनि खे चुमी ॾेई पोइ निकिरजा। खुदा जो कसम खणी तो तोखे ॾसियां जेको बचड़ो पंहिंजे जीजल अमड़ जा कदम चुमी ॿाहिरि निकिरंदो आ अमड़ पोयां दुआ कंदी आ रब मलाइका उन जे ड्यूटीअ में लॻाए छॾींदो आ। मुझे बेनियाज़ रब हज़रत मूसा के बुधायो ऐ मुझा सुना नबी जी तुझी अमड़ दुआ घुरंदी आ मां अल्लाह मलाइकन के हुक्म कंदो हां उहे पंहिंजा पर विछाईंदा हन उन्हनि जे मथां तुंहिंजा पेर हूंदा हन जो ज़मीन जो कंडो बि तोखे तकलीफ़ कोन ॾींदो आ। जेको बचड़ो पंहिंजे अमड़ जा कदम चुमी करे जीजल अमड़ खां दुआऊं वठी करे जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आ रब उन जे लाइ अणाईअ खे बि सणाओ करे छॾींदो आ। इंसान इबादत छा जे लाइ कंदो आहे त रब राज़ी थिए। रब राज़ी थिए त जन्नत मिले ईअं न दा
खैरात छाजे ला कबी आ त रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। नमाज छाजे ला पढ़बी आ त रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। ज़कात हज सब कुछ छाजे ला कबो आ त सुहणो करीम रब राज़ी थे, रब राज़ी थे त जन्नत मिले। सदको अञा मुझा मुस्तफ़ा तुझे पाक इसम जे मथा मुझे मदीने जे ताजदार चयो, ओ जन्नत जा दीवाना तू मस्जिद मदरसन में ऐं तू हज ऐं ज़कात में जन्नत के तो गोली। मां मुस्तफ़ा तोखे ऐलान करे तो दिया, अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। अज मां मुस्तफ़ा ऐलान तो कया त इहा जन्नत जे जो तू दीवानो है वह तुझे अमड़ जे कदमन जे हेठे तरे में मौजूद। कदम जे मथे हिस्से में न, कदम जे हेठे हिस्से में, यानी दुनिया जे अंदर एक जन्नत के चुमी ॾियण तो चाहे त अमड़ जे कदमन जे मथां न, अमड़ जे कदमन जे हेठा चुमी दे। छा तो समझी हिकड़े मिंट ला गौर कर। सुभाणे ख्याल कदे त वञी अम्मा जा कदम चुमा। घर पहुते अमड़ बेचारी बहराड़ी जिया बन्नीअ मां मोटी आए, बेचारी पेरड़ा बि कोन धोता, इए खटड़ीअ ते सुम्ही पे। तू हलियो वे वञी अमड़ जा कदम चुमण ला, ॾिठई त अम्मा जे पेरन खे मिट्टी लगी पई आ। हाणे दिल में ख्याल कये अम्मा अञा पेर धोताई कोन्हन के, मां इन अम्मा जे मिट्टीअ वारन पेरन खे कीअं चुमा। तोखां विसरी वयो, तोखां विसरी वयो। जॾहिं सियारे जी रात हूंदी हुई, तू नंढड़ो हूंदो है, उल्टियूं कंदो है, मोशन थी वेंदा है, तुंहिंजो जिस्म दसा भरियो पयो हूंदो हो। इहा तुझी जी जल अंबड़ पंहिंजे कपड़न सां तोखे उघंदी बि हुई त चुमियूं बि ॾींदी हुई त दुआऊं बि घुरंदी हुई। तू रुगी अमड़ जे कदमन के मिट्टी लगला, अमड़ जे कदमन के चुमी नथो दी त मिट्टी लगी पईया। मगर उन अमड़ जे प्यार दे निहार तोखे मिट्टी लगल कान हुई। पेट मां गंद वही रहियो हुयो, वात मां गंद निकरी रहियो हो, उल्टी ऐं मोशन थी रहा होया। सियारे जी रात हुई, पारो चवे त अज न पवां त कदहिं पवां। अमड़ पानी तोखे को मता मुझे बचड़े के सी लगे, मता मुझे बचड़े के थध लगे, पंहिंजे कपड़न सां तोखे उघंदी पई वञे। तू रोई पियो, मथा उघंदी पई वञे, वरी पोयां चुमंदी पई वञे। जवाब दे इहो सच आहे या नाहे। ओ मुसलमान, ओ नौजवान, उन जी जल अमड़ जे हिकड़े थोरे के भी कोन लाहे सघंदे, छो त मुझे मुस्तफ़ा करीम जो सहाबी आ। 10 हज खणी जी जल अमड़ के कुल्हन ते कराईंदो आ। जॾहिं 10 हज पंहिंजे अमड़ के मुकमिल कराए शुक्राने जो नफल अदा कंदो आ। ओ मुझा करीम रब, तुझा लख एहसान। अज जी जल अमड़ जो थोरो लाहे छड़ियो। गैबी आवाज़ ईंदो आ, खबरदार थी जा, अञा त तो अमड़ जे हिक रात जे ओ जागे जो थोरो भी कोन लाथो आ। मुझे मुस्तफ़ा जो सहाबी हुजे, 10 हज जी जल अमड़ के कुलन ते खणी कराए, पर पो बि हिक रात जो थोरो नथो लाहे सघे। छा तूं असां सॼी जिंदगी खिदमत करे अमड़ जो थोरो लाहे सघूं था? दुनिया में कामयाबी चाही थो, टाइम गुज़री वियो आहे घणो, न त रुगी रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाई हां। मुझा दोस्त अजीज, दुनिया में कामयाबी चाही थो त जी जल अमड़ जा कदम चुम। मुर्शिद जो फैज़ बि पो मिलंदी त मदीने वारे घोट जो प्यार बि पो मिलंदी। मुझो रब भी तदह राजी थींदी जंहिंते अब्बो ऐं अम्मा। कुछ नौजवान वरी अमड़ जा त कदम चुमण ला तैयार, मगर अब्बे के समझदा त घर जो वधियल भाती आ। खबरदार थी जा, तुझी अम्मा तरह बनी जॾहिं तुझे अब्बे उन सां निकाह कयो। अमड़ जे कदमन जे हेठों जन्नत आ त अब्बे जे कदमन जे हेठों जन्नत जो दरवाज़ो।
जेको भाग्यो हुंदो आ वो दरड़ो खोले ईंदो आ, जेको चोर हुंदो आ वो भित टपी पो ईंदो आ। त मुंहिंजा दोस्त अजीज, अब्बे अम्मा जी खिदमत कर, अब्बे अम्मा जो अदब कर, अब्बे अम्मा सां प्यार कर। ओ मुसलमान, ओ मुसलमान, ओ नौजवान, केडी भी काबड़ हुजे, केडो भी दुख हुजे, केडियूं भी परेशानियूं हुजनी, जीअं घर अची घर जे दर ते ॿाहिरे पासे बीही रहो, इहे दुख ॿाहिर उछला, परेशानियूं ॿाहिर उछला, जीअं घर अंदर दाखिल थी मुरकंदो वञो, खिलंदो वञो। मन तुंहिंजे हिकिड़ी मुर्क खे ॾिसी अॻियां बाबा साईं जी नज़र पइजी वई, तोखे मुरकंदो ॾिसी बाबा खे पक थी वई त मुंहिंजो बच्चो ख़ुशि आहे। तोखे मुरकंदो ॾिसी तुंहिंजे बाबा खिलण शुरू कयो। मुंहिंजे रब हिन किरामन कातिबीन खे हुकुम कयो, 10 उमरनि जो सवाबु लिखी छॾियोसि जो अबे खे खिलायो। अगते वधे जी जल अमड़ साम्हूं अचे वे, अमड़ खे ॾिसी तो मुर्की ॾिनो, मुर्की ॾिनो, चई अस्सलाम अलैकुम मुंहिंजी जी जल अम्मा। जी जल अमड़ तोखे मुर्कंदो ॾिसी करे ख़ुशि थी चयो वालैकुम अस्सलाम मुंहिंजा दिल पर बचड़ा, हथ विझी तोखे चुमी ॾिनई। रब किरामन कातिबीन खे फरमायो देर न कयो, हिन अमड़ खे ख़ुशि कयो वा, 10 हजन जो सवाब खाते में लिखी छॾियो। जी जल अमड़ दे हिकड़ो दफ़ो मुर्की निहार, 10 हजन जो सवाब, हज बि क़बूल पियल। दिल पर पीउ दे मुर्गी निहार, 10 उमरन जो सवाब। हिकड़े उमरे जे ला लखे रुपया खर्च कंदा हो, हिकड़े हज जे ला लखे रुपया खर्च कंदा हो, पो बि ख़बर नाहे क़बूल पिया अलाए न पिया। मुंहिंजे रब तोखे उमरो बि घर में ॾेई छॾियो आ, त हज बि घर में ॾेई छॾियो आ। मदीने नथो वञी सघी त इहो मदीने वारे जो फरमान कबूल करे अमड़ जा कदम चुमतो वञो, रब तुंहिंजे मुकद्दर में हजन जा सवाब लिखाईंदो। अजीज दोस्तों, अबे ऐं अम्मा सां प्यार कंदासीं या न? तकरीर जो मक़सद ई हुआ, छो त जंहिंसां अमड़ राज़ी उन सां मुंहिंजो रब राज़ी। रब कंहिंसां राज़ी थींदो आहे जंहिंसां मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी हूंदो आहे। हेॾे गौर सां ॿुध आख़िरी ॻाल्हि, मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, कहे फरमायो, जवाब दे कहे फरमायो, मस्जिद नबविया को दफ़ो नमाज पढ़ी, मुझे आका सलाम वराए पंहिंजे हुजरे दे निहारे, मुझे आका जे अखड़न में लुढ़क लड़ी आया। सहाबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अज महबूबन जे अखड़न में लुढ़क। मुझे आका करीम जवाब दिनो, अज मां मुस्तफा के पंहिंजी जी जल अमड़ याद आई। याद रखी छॾ, मुझे आका करीम फरमायो, अगर मां मुस्तफा नमाज में हुजा ऐं मुंहिंजी दीजल अमड़े मां मुस्तफा के सॾड़ो करे हां, त मां सुणो मुहम्मद नमाज छॾे पंहिंजे जीजल अमड़ खे जी मुंहिंजी अम्मा चई जवाब ॾियां। याद रखी छजा, एडो जी जल अमड़ जो मकाम थे, मता अमड़ बीमार हुजे घर में, तू नफल पियो पढ़ी, अमड़ सॾड़ो करे तू चई त सलाम वरको तो जवाब ॾियां। ईअं न कजा, नमाज हुजे, फर्ज़ हुजे, सुन्नत नफल हुजे, पर जे जी जल अमड़ सॾड़ो करे, ओ बचड़ा मूंखे पाणी ॾे, नमाज टोड़े बि वञी अमड़ खे पाणी ॾिजां, तो हिकिड़ी नमाज टोड़ी आ, रब तोखे 1000 नमाज़ुनि जो सवाब ॾेई छॾींदो। अब्बे अम्मा जो अदब कर, अब्बे अम्मा सां प्यार कर, अब्बे अम्मा के खिलाए, अब्बे अम्मा सां मुर्क, अब्बे अम्मा के खुशियूं दे। अगर चाही तो त मुंहिंजो रब राज़ी थे, मदीने जो ताजदार राज़ी थे, मुर्शिद सुहिणो बगदाद वारो दिलबर दस्तगीर राज़ी थे, ऐं चाही तो जंहिं मुर्शिद करीम जे कामिल जे हथ ते पैयत कई थम, उहो मुंहिंजो दिलबर सजण साईं बि राज़ी थे, त पोइ देर न कर, अमड़ सां बि प्यार कर, त अब्बे सां भी प्यार।
इने जो मतलब इहो न है त अबे अम्मा सां प्यार करे ज़ाल खे डंडो खणी अचे वठ न। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, घरवारीअ जो हक़ पंहिंजो आहे, न्याणीअ जो हक़ पंहिंजो आहे, पुट जो हक़ पंहिंजो आहे, लेकिन अबे अम्मा जो कोई मट मौजूद नाहे। बस दीन जो पैगाम इहो थे ओ मुंहिंजा अदा अबे अम्मा जी दुआ जेका है न, अल्लाह कॾहिं बि औलाद जे हक़ में रद्द कोन कंदो आहे। अल्लाह ताला जा बानड़ा, मां क़ुरान करीम जी जेका आयत पढ़ी उन जो तर्जुमो तोखे ॿुधायमि, बस बाक़ी वरी हाणे हितों तोखा अलाए याकूब हकड़ो वेझो अलाए परे आ, ख़बर शरीफ हकड़ो हितों वेझो परे आ, वेझो पाणे सुभाणे रात 2-3 मिंट ॾिना थ में मोहम्मद ईसा खे। अॼु मुंहिंजी मजबूरी ही, अॼु मूंखे मुर्शिदन जो हुक्म थी वियो, मुर्शिदन जे हुक्म तां इहे सिरी फ़कीर जी कुर्बान मुंहिंजा अदा। इन करे दरबार अलाहाबाद शरीफ वयुसि। जीअं उतो निकतो हां हिकिड़ो ढुक छा पर कतरो पाणीअ जो बि हिन फ़कीर खे हराम हूंदो। ड्राइवर खे चयुमि जेतिरी गाॾी डुकाए सघी थो डुका। मां पंहिंजे दोस्तनि वटि पहुचमि, मतां दोस्त इंतज़ार कंदा हुजनि। इन इंतज़ार जी तव्हां खां माज़रत, इंशाअल्लाह ताला खोड़ ॻाल्हियूं रहिजी वयूं, पर जे टाइम सां अचां हां अॼु तोखे मुंहिंजे महबूब जो मीलाद बि ॿुधायां हां। यारी वारे जी यारी अञा झलक ॾिनी थमें, अञा हकीकतूं अलाए कहिड़ियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला अगर खुदा तोखे मौक़ो दे त पोइ सुभाणे रात थोड़ी तकलीफ़ करे शरीफ हकड़ो में अचजा। इंशाअल्लाह ताला तोखे यारी जी जेका आयत पढ़ी थम इन में जेके मख्फी राज हन उहे राज भी तोखे सुभाणे ॿुधाईंदुमि। त मदीने वारे घोट जो मीलाद भी तोखे सुभाणे ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह ताला। बस हींअर मां माज़रत कयां छो त अञा सिर्फ़ 10 मिंट बचा हन। मूं अञा इशा जी नमाज को न पढ़ी आहे। सिर्फ तव्हां जे करे जीअं मगरिब जी नमाज पढ़ी वेठा हूं मीटिंग में त उन महल निकतो हां निकरी गाड़ी डोड़ाई आहे। हे 10 मिंट मूंखे सुकून सां ॾियो, मां रब जो फर्ज़ पढ़ी वठां। अदा इजाजत आहे। अल्लाह ताला तव्हां जो वेहण ॿुधण मूं मिस्कीन जो ॿुधाइण क़बूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।